अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। नाज़रीन, अवां खे अहम ख़बर खां अपडेट कंदा हलूं। वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया आता मरी जर्मनी वफ़द सां सोल इस्पताल सांगड़ पहुती। डिप्टी कमिश्नर सांगड़ इसाक गाद, DHO फैज़ मोहम्मद मरी ऐं सोल सर्जन डॉक्टर मोहम्मद अली जुणेजो ऐं ॿियनि आफ़ीसरनि बि PP कारकुननि गुलनि जी वर्खा सां शानदार इस्तक़बाल कयो। शहर जे ॿारनि वफ़ाक़ी वज़ीर ऐं आयल महिमाननि खे गुलदस्ता पेश कया। पाकिस्तान पीपल्स पार्टी के मरकज़ी इतलात सेक्रेटरी वफ़ाक़ी वज़ीर चेयरपर्सन बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम शाज़िया आता मरी सोल इस्पताल सांगड़ ऐं बेनज़ीर नशोनुमा सेंटर जो इफ्तिताह पूर्ण कयो। हुन वधीक चयो त इमरान ख़ान बिल्कुलु फेल थी चुको आहे। जेल भरियो तहरीक नाकाम थी चुकी आहे।